जिस दौर पे दुनिया नाज़ा थी, अब हम वो ज़माना भूल गए। औरों को जगाना याद रहा, खुद होश में आना भूल गए। अज़ा तो अब भी होती है मस्जिद की फिजा में ऐ अनवर, जिस ज़रब से दिल हिल जाते थे वो ज़रब लगाना हम भूल गए। मुंह देख लिया आईने में, पर दाग न देखा सीने में। दिल ऐसा लगाया जीने में कि मरने को मुसलमान भूल गए। मन अहब्बल्लाह फलयुहिब्बनी वमन अहब्बनी फलयुहिब्ब अस्हाबी वमन अहब्ब अस्हाबी फलयुहिब्बल कुरआन वमन अहब्बल कुरआन फलयुहिब्बल मसाजिद फ़इन्नहा अफ़नियतुल्लाह अज़नल्लाहु फ़ी रफ़इहा व बारक फ़ीहा मैमूनतुन मैमूनुन आलुहा महफूज़तुन महफूज़ुन आलुहा हुम फ़िस्सलाति वल्लाहु मिन वराइहिम फ़ी हवाइजिहिम हुम फ़िल मसाजिद वल्लाहु मिन वराइहिम। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिस दौर पे दुनिया नाज़ा थी, अब हम वो ज़माना भूल गए। औरों को जगाना याद रहा, खुद होश में आना भूल गए। अज़ा तो अब भी होती है मस्जिद की फिजा में ऐ अनवर, जिस ज़रब से दिल हिल जाते थे वो ज़रब लगाना हम भूल गए। मुंह देख लिया आईने में, पर दाग न देखा सीने में। दिल ऐसा लगाया जीने में कि मरने को मुसलमान भूल गए। सब दोस्त दिल जे मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ब्रादरान इस्लाम, निहायत काबिल कदर गोठ माड़ी ऐं गिरदो नवाजा मुअज़्ज़ज़ मुसलमानों, अज तवाई असां अजो के हिन अजीम शान कॉन्फ्रेंस फ़िक्र आखिरत जेका मोहतरम मुबीन अली कोराई पांजे वालिद मोहतरम जे ईसाले सवाब जे हवाले से मुनक़द कया, उनमें हाजिर थियां। दुआए परवरदिगार आलम तमाम हाजरीन जी हाजरी के मंजूर व मकबूल फरमाए। मुनाचीज के
तिलावत शुदा आयत कुरानी ऐं हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कमा को समझाइण ऐं अवां मिलनी के कमा को समझण जी तौफीक नसीब फरमाए। बादल इफाम व तफीम दुआए परवरदिगार आलम तरफैन के अमल करण जी तौफीक नसीब फरमाए। ऐं बादल अमल दुआए खालिक अर्ज़ व समावात तमाई असांजे हिन अमल के तवां सां मिलनी जे लाए क़ब्र ऐं क़यामत में बाइस नजात ऐं बाइस मग़फ़िरत बनाए। अजीज दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, ही गाल दुनिया जे सामू आया ऐं नुमाया है हे दुनिया फानिया, दुनिया जी जिंदगी फानिया, दुनिया जी हर शे फानिया। आखिरत वारी जिंदगी बकादार जिंदगी आ ऐं आखिरत जी हर शे बकादार आ। हे दुनिया तमां असांखे पंहिंजे असल मकसद ते पहुचण जे लाइ हिकिड़ो रस्तो आ। असल तमां असांजी मंजिल या जन्नत आ या जहन्नम आ। असल तमां असांजी मंजिल ठिकाणो मकान या जन्नत आ या जहन्नम आ। हे दुनिया रस्तो आ, हिन तां गुजरी करे उन पंहिंजे ठिकाणे ताईं पहुचणो आ। जन्नत अल्लाह जी रज़ा जी जगह, जहन्नम खुदा जे गज़ब ऐं कहर जी जगह। जन्नत फरमा बरदारन जे लाए इनाम जी सूरत में अल्लाह ताला पैदा फरमाई आ, ऐं जहन्नम मुजरिमीन जे लाए गुनाहगारन जे लाए सजा तौर ते अल्लाह तबारक व तआला पैदा फरमाई आ। हे दुनिया अल्लाह ताला तवां असांखे अताई इन जे करे कई आ ते हिन दुनिया में रही करे हर इंसान पंहिंजे लाए जन्नत में जगह ठाहे या जहन्नम में ठाहे। हर इंसान पंहिंजे लाए जन्नत भी पाण थो ठाहे, जहन्नम भी पाण थो ठाहे। छो त इहे ई तव्हां असांजा आमाल आहिनि जेके क़यामत में या जन्नत जी सूरत में हूंदा या जहन्नम जी सूरत में हूंदा। दुनिया में ॿुधो अथव न कहावत आहे भई नसीब अपना अपना, पसंद अपनी अपनी। हर कंहिंजी पंहिंजी पसंद आहे न। कांखे खीर वणे, कांखे भंग वणे, ये न सही। कांखे मस्जिद वणे, कांखे मेखानो वणे, कांखे हलाल वणे, कांखे हराम वणे। हित कोई भी इंसान हिकड़ा वरी जाहिल अनपढ़ियल माण्हू जेके दीन जे दाल खां भी वाकिफ न आहिनि, उहे चवंदा आहिनि बाबा सब कुछ अल्लाह जे हथ में आहे न, असां छा कयूं? तांजी माना ज़ानिन खां ज़िना खुदा तो कराए, चोरन खां चोरी खुदा तो कराए, शराबन के शराब पीअण ते मजबूर खुदा तो करे। इन्हन जाहिलन कुरान जो मुतालो ना कयो, इन्हन के कुरान जे लफ्ज़े कुरान जे काफ जे नुक्ते जी भी खबर काने का। वाकई खुदा हर शे ते कादिर जरूर आए, लेकिन बानो मजबूर ना है। अल्लाह बाने के दुनिया में इख्तियार दिनो आ, कुरान में लिखियो पियो। अब कुरान सचो है न? हां सही। फरमाए दो इन्ना हदैना उस-सबील इम्मा शाकिरन व इम्मा कफूरा। अब सचो आ। फरमाए दो हिदायत ऐं गुमराही जा बई रस्ता मां समझाया था माव। हे हिदायत जो रस्तो आ, हे गुमराही जो रस्तो आ, हे मस्जिद जो रस्तो आ, हे मेखाने जो रस्तो आ। तुझे लाए खीर हलाल आ, भंग हराम आ। घरवारी दा मोहब्बत कंदे तुझे लाए जायज आ, परावा लोड़ा लताणी दे तुझे लाए हराम आ। फरमाए दो बई रस्ता ॾेखारिया थमाए, हाणे शाकिर बनजी तुझी मर्जी, ना शाकिर बनजी तुझी मर्जी। मस्जिद में वनी करे मां अल्लाह जी दरबार में अची करे उते सरब सुजूद थी करे फरमा बरदार बनजी तुझी मर्जी। मस्जिद में न वनी, मेखाने ते वनी शराब पी करे, पेशाब पी करे उते जिल्लत वारी मौत मरी तुझी मर्जी। हे मुझे रज़ा जो रस्तो थई, हो मुझे गज़ब ऐं कहर जो रस्तो थई।
हे हलाल जो रस्तो थई, हे हराम जो रस्तो थई, हे मां रब रहमान जो रस्तो थई, हे शैतान जो रस्तो थई। मां अल्लाह जे रस्ते ते हलंदे मुझो ही मुझे पाक नबी मोहम्मद अरबी जो फरमा बरदार बनजी करे क़यामत जदी पूछंदे मुझो पाक नबी मोहम्मद अरबी हो दे कोसर ते भी करे तुझो इस्तकबाल कंदो, हो दे कोसर मां जन्नत जा जाम भरे करे तोखे प्यारी। पर जेकर शैतान वारी राह इख्तियार कंदे मस्जिद में इंदे तुझा पैर सड़ंदा, मेखाने में रोज वेठो होंदे, हलाल तो के भा न पवंदो, हराम पियो खाईंदे। फरमाए पो क़यामत कायम थींदी ओ ते मुझो पाक नबी मोहम्मद अरबी भी तुझी शफात न कंदुई, अल्लाह जो पकड़ी दुई कोई भी न छड़ाई दुई, जहन्नम जे बाजो बल बनजी वींदे। तेजे करे सियाणा थियो ओ गरीबो अमीरो नवाबो सरदारो मुझो मारू अमणू भेनरू समनी के मारज तो कया कोई कांदे थोरो न करे। अल्लामा इकबाल चयो न मेरा नहीं बनता तो ना बन, अपना तो बन। असा मौलवियन जो ख्याल न कयो त न कयो, पर खुदा जा बंदा आपा जो ख्याल त कयो। हिकड़े दी जिस्म तवा जो इन मिट्टिया में दफन थींदो, हिकड़े दी हिसाब किताब थींदो। ओ इनजे करे कायनात जो इनजे करे रब्बे कायनात मुझे पाक नबी मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम के सदे करे हुकुम तो करे। फरमा दो वकुल्ली मलू फसयरल्लाहु अमलकुम व रसूलुहु वल मुमिनून। दुनिया में चवंदा होन कोई मानू चोरी छपी का बदमाशी कंदो आ पो चवंदो आ खुदा करे मुझो राज न खुले, गोठ वारन के खबर न पवे, न ये मुझे मथा तंज कंदा, मुझो शर्म जे करे कंध झुको आ तो झुकी विंदो, लिखंदो आ पे वीचारो। अरश वारो साईं तो फरमाए ओ मुझा पाक नबी मोहम्मद अरबी जी मुझा रब करीम सुना नबी उम्मत के सडे करे माला जे तरवा पैगाम दे, हुकुम करीन माला जे तरवा है पैगाम नीन ए मलू अमल कयो पांजी मर्जी सा कयो, अमल कयो पांजी मर्जी सा पांजे इख्तियार सा कयो। हिते जो तवा सा यार कुरान बुधण आया हूं, तवा सा के पुलिस वठी आई आ, पाणे आया हूं मर्जी सा आया हूं। मस्जिद में निमाजी पाणे विंदा न, मेखाने दे मोलाई पाणे विंदा न, बेहाई जे अडन ते भी मानू पाणे विंदा न, करण के पुलिस वठी विंदी आ मर्जी सा। छो ते हिते हिसाब किताब कोने ने, हिते त मर्जी आ न हर कंदी। फरमाए सोना नबी इनन के सदे करे समझा ए मलू अमल कयो, इनन के समझा अमल कयो पांजे इख्तियार सा पांजे मर्जी सा कयो। वणे त नफिल पढ़ो कुरान जी तिलावत कयो अवां जी मर्जी, नफिल पढ़ो अवां जी मर्जी, खुदा जी हमद कयो अवां जी मर्जी, हलाल खाओ अवां जी मर्जी, हराम खाओ अवां जी मर्जी, नाफरमानी कयो अवां जी मर्जी। पर याद रखो हिकड़ो ॾियारो थींदो, ये सब तव्हां जा अमल रिकॉर्ड था थियन, नोट था थियन। किरामन कातिबीन यालमून मा तफअलून। तव्हां जे कुल्हन ते किरामन कातिबीन फरिश्ता मुकर्रर करे छड्या थई, जेके तव्हां जे हिक हिक अमल के नोट था कन, लिखन था। शराबी शराब थो पिए लिखजे थो, बेहया बेहयाई तो करे वो भी रिकॉर्ड तो थिए, को अल्लाह जो बानो कुरान की तिलावत तो करे वो भी नोट तो थिए, निमाजी निमाज तो पढ़े वो भी नोट तो थिए। फरमाई सुना हुक्म करी ना अमल कयो, पर इया गाल दिन में रख जो फसयरल्लाहु अमलकुम,
एकड़ो डी थींदो 1.25 लख नबी गड थींदा 1.25 लख नबियन जूं उम्मतूं गड हूंदियूं ओते तव्हांजो अमाल नामो खुलंदो 1.25 लख नबियन जे आॾो तव्हांजा अमाल पेश कया वेंदा उते तव्हांजे अमाल खे तव्हांजो रब बि ॾिसंदो तव्हांजो पैगंबर मोहम्मद करीम भी ॾिसंदो सभई नबी भी ॾिसंदा सभई कलमे गो मुसलमान भी ॾिसंदा पोइ ईअं थिए जो तव्हांजे अमाल में हिकड़े पासे निमाज लिखियल हुजे ॿिए पासे ज़कात लिखियल हुजे टे पासे तव्हांजे नाम अमाल में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी हमद लिखियल हुजे वाखान लिखियल हुजे जो तव्हांजे अमाल खे ॾिसी करे तव्हांजो रब भी राज़ी थिए तव्हांजो पाक नबी मोहम्मद अरबी भी राज़ी थिए सभु नबी भी राज़ी थियनि सभई वली गोस कुतुब भी ॾिसी अमल राज़ी आई तव्हांजो भी इज्जत ऐं वकार सां सर बुलंद थी वञे अल्लाह जी दरबार मां तव्हांखे कामयाबी जो सर्टिफिकेट मिले लाखों मलाइकनि खां रब तव्हांखे सलामी ॾियारे जन्नत में दाख़िल करे ईअं न थिए जो तव्हांजे अमाल नामे में शराब खोरी निकरे जिना खोरी निकरे चोरी निकरे बदमाशी निकरे गरीबन जा हक खाइण गरीबन जे मथा मज़ालिम कंदे तव्हां ॾेखारिया वञो जो तव्हांजे करतूतन खे ॾिसी करे तव्हांजो रब भी तव्हां ते नाराज़ थिए तव्हांजो पैगंबर भी नाराज़ थिए ऐं सभई नबी भी नाराज़ थियनि सभु नेक भी नाराज़ थी वञनि पोइ अल्लाह जो पकड़ थिए कोई उते तव्हांखे छॾाइण वारो न हुजे ऐं शर्म जे करे तव्हांजा गर्दन झुकी वञनि इन करे फरमाए अमल कयो पर या गाल याद रखो ते हिकड़े डी तव्हांजा अमाल नामा पेश थींदा तव्हांजे अमाल के रब ॾिसंदो ॾिसी करे पोइ जहिड़ा करतूत हूंदव ओड़ो अल्लाह जे तरफ़ां तव्हांजे हक़ में फ़ैसिलो थींदो हदीस पाक में अचे थो टिन मौक़नि ते अल्लाह पाक बाने जे अमाल के ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थो थिए औलाद नेक हूंदो आ त अबो उन जे किरदार के ॾिसी करे ख़ुशि थींदो आ बानो नेक हूंदो आ त अरश वारो साईं उन जे किरदार के ॾिसी करे मुंहिंजो पाक नबी मोहम्मद अरबी तो फरमाए अल्लाह ख़ुशि तो थिए हिकड़ो उन मौके ते जॾहिं हाजी सगोरा हिता वञनि था वञी करे काबतुल्लाह जो तवाफ था कनि मथड़ो घाड़ो पियो आ हवाई चेपल पेरन में आ काबे जो तवाफ भी कनि था अल्लाह जे तौहीद जो नगमो भी गाइन था चवनि था अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक ला शरीक लक उन वक्त अल्लाह पाक आसमान जा दरवाजा तो खोल रहा है बुधो अमीरो नवाबो पैसे वारो जन के रब पैसो दिनो आ उनन के खपे तो वनी करे मुझे पाक नबी मोहम्मद अरबी जे वनी करे मुझे पाक नबी मोहम्मद अरबी जे रोजे जी भी ज़ियारत कन अल्लाह जे घर खाने काबे जो भी तवाफ कन हे वरी वतन था रंजू न चाहिदा वडेरन जी खुशामद कंदा नवाबन जी खुशामद ते लाखों रुपया खर्च कंदा पर अल्लाह उन्हन के पांजे घर जी ज़ियारत नसीब न थो करे इन्हनि ते रब नाराज था अल्लाह पाक फरमाए तो मलाइको जीर पसंजा मलाइको हेठ त निहारियो फरिश्ता हेठ जो निहारन था चवंदा या अल्लाह वाह जो मंजरा लखन जे तादाद में तुझा बाना तुझी तौहीद जा नगमा ब्या था गाइन लखे मानू गॾजी करे ऐलान था कन ला शरीक लक ओ अल्लाह तू वा दौला शरीका तू
ज़ात में भी वहदहू ला शरीका, सिफात में भी वहदहू ला शरीका। दुआ कयो त अल्लाह पाक तव्हां तांखे भी पाक नबी मोहम्मद अरबी जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोदे जी भी ज़ियारत नसीब फरमाए, खाने काबे जो तवाफ भी नसीब फरमाए। ओ मुसलमानो, तवाफ सिर्फ अल्लाह जे घर जो थींदो थव। हाणे मां हिकड़ी कड़ी गाल तो कयां, मता नाराज थी वञो। कावड़ जी वेंदो, कावड़ बहुत मोल हेडे चरण थोड़ा ईंदो आ। सलाह शरीफ मिठी दवा सां गॾु कोड़ी दवा भी हुजे न। अर्ज पे कम त तवाफ कायनात में सिर्फ अल्लाह जे घर खाने काबे जो थींदो आ, बे का घर जो तवाफ हराम आ। जो बेशक कब्रन जो तवाफ, वलियन जे कब्रन जो तवाफ, ओलिया जे दरगाहन जो तवाफ, ओ दुनिया जे का वली हुजे, गोत हुजे, कुतुब हुजे, अब्दाल हुजे, कांजो भी तवाफ जायज ना है। तवाफ थींदो तो सिर्फ अल्लाह जे घर खाने काबे जो थींदो। पर खलकत जा सिज ही लही विया। गाजी शाह बुधो तव, गाजी शाह हाँ साईं, सिंध बलोचिस्तान जी आखिरी बॉर्डर ते हिकड़ी दरगाह है गाजी शाह जी। खुद तो शाह आए या ना है रब थो जाने, जे शाह आए त असां जे लाइ क़ाबिल एहतराम आ। पर हिकड़ी अजीब गाल मां ॾिठी, उते हिकड़ी डाची जी क़बर आ, डाची जी। हिते तव्हां डाचन ते चढ़ंदा हो न, अबा डाची ते सवारी कंदा हो, चढ़ंदा हो, किनन पूजा कंदा हो, भली खुदा जे वास्ते गलायो त सही। अबा डाची ते चढ़बो आ, उन के उन जो खीर पीबो आ, उन के ज़बह करे गोश्त खाइबो आ या उनकी पूजा कबी आ। पर हिन दौर जा मुसलमान चढ़ी विया यहूदियन खां भी। यहूदियन छा कयो, उन्हनि गाबे जी पूजा कई, गऊ जी पूजा कई। लिखियो पियो आहे कुरान पाक में सूरह बकरा ला साईं, गऊ जे नाले सां जिक्र करे छड़ी। त यहूदियन छा कयो, उन्हनि गऊ जी पूजा कई। हिन दौर जा मुशरिक वरी को लकड़ी जी पूजा तो करे, को कब्र जी पूजा तो करे। पर हाणे हे नओ इंकशाफ मां ॾिठो, उहे वरी डाची जी पूजा था कनि। उते गाजी शाह ते हिकड़ी डाची जी कब्र आ, उते उन जो तवाफ था साफ ही पूछा था कनो। रिकॉर्डिंग दोस्त मां के ॾेखारी, उन खां चयवा हे भला तव्हां जो तवाफ छो था कयो? जे असां इन जो तवाफ कयूं था, जेको साह बंद करे हिकड़े साह जे अंदर 7 चक्कर कटे वियो न, जेका दिल जी मुराद हूंदस न उहा पूरी थी वेंदस। हाणे डाची जानवर थी मुसलमानन जी पूजा ऐं उन्हनि जी मनता पूरी करे, वरी उ वज़ाहत थो करे त बा कहिड़ी मनता, जे जंहिंखे पुट जी तमन्ना आहे उनखे पुट थींदो आहे, जंहिंखे नौकरी जी ज़रूरत आहे उनखे नौकरी मिलंदी आहे। और क़यामत न आहे त ॿियो छा आहे? डाची जी पूजा। ऐं हिते हे पंहिंजे मोरे शहर खां अॻिते अचूं था त साईं अली मुराद मस्त जे खलीफे जो जेको कुबो आहे, इन खां थोड़ो अॻिते ईंदो तो ओला साइड ते मस्जिद आ, ओभर साइड ते वरी हिकड़ी कब्र आ, शाख जे भिक में हिकड़ी कब्र आ। इत्तेफाक सां हिकड़े ॾींहुं मां ज़ोहर जी नमाज पढ़ी ऐं ॿाहिर जो निकतुम त ॾिठुम त माण्हू पूजा पिया कनि, तवाफ पिया कनि इन कब्र जो। हुयूं सभु ज़ाइफ़ा, ये औरतूं जेके आहिनि न, मौलाना लुंड साहब चवंदो आ त इहे शिर्क जूं हेड मास्टराणियूं अथव। ये छा आहिनि? शिर्क जूं हेड मास्टराणियूं। ये वेंदियूं आहिनि घरनि में तबलीग करन, बुवैदनि जे घरनि में। छा वञी चवंदियूं तबलीग खे खड़काए, तव्हां का दरगाह ते वञो ई कोन था, तव्हांखे पुट किथां थिए? न फीणे के मञो, न को का दरगाह ते वञो। बहरहाल मां पुछा कई दरदारी बीठा, मां जो भाई यो छाए? आखे सही ते को खबर कोनी। मगा केड़ी खबर? मैं भी तीथू ना आगे ए सही बागड़ियाणी दी खबर है, पर ए वलियाणी है। चौ लानता मुशरिकन ते, चौ सभई। अरे जेको बागड़ियाणी के वली समझे उन्हें ते लानत न कया। जैसे ये आए बागड़ियाणी पर वलियाणी आ। बागड़ियाणी भी इंदियूं आहिनि मनता खणी, उन्हनि जी भी पूरी कंदी आ। मुसलमान भी आंदे उन्हनि दी भी पूरी करंदी।
जेको बागड़ियन जी पूजा करे चो यो लांतिया यो मुशरिक आने जो ईमान दा ताल्लुक है हद थी वई ईमान रहो पुत्र केर दींदो आ हां बा मनो था कुरान होरे हो गाजी शाह जे दाची जो तवाफ था कन अरश वारो साईं तो फरमाए मु अल्लाह जे घर का सवा कायनात में का जो तवाफ जायज ना है खुदा जी जात जो कसम आज मुझे पाक नबी मुझी खुदा जी जात जो कसम जेकर अल्लाह जे घर खाने काबे का सवा काजे का दरगाह जो तवाफ जायज हो जे हा का कब्र जो तवाफ जायज हो जे हा त पैगंबर पाक जा सहाबा आल बैत मुझे पाक नबी मोहम्मद अरबी जे रोते जो तवाफ कना पैगंबर जे रोते जो गाजी शाह मुकाबलो कंदो गलायो छो न था बा भिट शाह कलंदर सेदी मुसानी इनन दरगाहन ते भला व्याओ कन मता चो मौलवी तू वणे अबाओ ते तवाफ कन था न था कन सजदा भी कन था जालिम उते पैगंबर जे रोज़े ते को झुकी त देखारे उते सिपाही बियारे छड्यान अल्लाह ने जल जलालू कोरगो झुके त इंशाअल्लाह पासरी न हुंदा या मुझे पाक नबी मोहम्मद अरबी की दुआ है नबी सलात व सलाम फरमायो फरमाई अल्लाहुम्मा ला तजल कब्री वसन युबद ओ मुझा अल्लाह मान साथो इत्तखजुल यहूद वन नसारा कुबूर अंबियाइहिम मसाजिदा यहूद और नसारा पांजे नबियन जे कब्रन के सजदेगाह बनायो पांजे नबियन जे कब्रन जा सजदा कयो ओ मोजा अल्लाह मा सजी जिंदगी तुजी तोही आवाज कया थमाए मा मोजा अल्लाह मा तुजी अकेला ही जा बयान कया थमाए मोजा रब करीम मुझे रोते जी हिफाजत कजाए दुनिया जो को छोड़ो दुनिया जो को काफिर दुनिया जो को मुशरिक दुनिया जो को पलीत मुझे कब्र जो सजदो न करे मुझे कब्र जी इबादत करे अरश वाले साईं फरमायो मुझे पाक नबी मोहम्मद अरबी तो मुझे दीन जे करे मुझे तौहीद जे करे बराबर वजू कुर्बानियों दिनियो हन मां अल्लाह कदरदान हा ओ मुझे पाक नबी मोहम्मद अरबी तो मुझे दीन जे करे मुझे तौहीद जे करे मक्के जी सरजमीन ते पंजो नंद मुबारक शहीद करायो सुना नबी तो मक्के जी सरजमीन ते पांजे चाचे अमीर हमदे जा 11 टुकड़ा कराया ओ मुझा पाक नबी मोहम्मद अरबी तो पांजे साहब आई साहबियात जा खून नजराना पेश कया तुझी दुआ मंजूर तुझी दुआ मकबूल एड़ी जमात की ड्यूटी लगाए तुम जो कोई मां जो लाल सजदो छा पर झुकी भी न सकंदो हाने उस्ताद मोहतरम उस्ताद अब्दुल हक लाशारी साहब फरमायो मां हज ते वयुम पाक नबी जे रोज़े ते वयुम मुल्तानी जगह इनन के वरी शिरक दी घणी बीमारी जे पाक नबी जे रोज़े ते सिर्फ झुकण वारो नमूनो कई सिपाही ठका रंडो कराए हिए फेराए पासरी फ्री वे दिसी आके मार वा भी इते भी रोड़ा पाई खड़े सलाश एकड़े मोके दोस्त चयो जे अबा तवा डाड़ू था हणो उते वाबन जो कब्जो आ न इन जे करे जो का तो तमा उते नबी साईं जे रोज़े ते सजदा न था करन जो वारो इंदो असा जो मुजो इंशाअल्लाह क़यामत ते ता जो वारो न इंदो छो तो पाक नबी जी दुआ है आई मा चो मा हाने गाल बुध जे तो बास छेड़ियो आ असा जो बास करण मकसद न हुंदो आ असा जो मकसद मानन जी इस्लाह है इलाके जी गाल तो का इंशाअल्लाह पोचंदल समझी विंदो तू केड़ो मानो आ चिता वा बन जो कब्जो आ मा जो बुध चे बुधा मा जो बिदतियो तमा जो अकीदो आ तो मोहम्मद मुस्तफा मुख्तार कुला चे हायो असा जो अकीदो आ बिदतन जो अकीदो आ तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मुख्तार कुल वली गोश कुतुब सबई मुख्तार कुल
ऐं असां जो अक़ीदो आहे त मुख्तार कुल सिर्फ़ अल्लाह हुआ। केरा मुख्तार कुल सिर्फ़ अल्लाह हुआ। इहो अक़ीदो पंहिंजे तरफ़ां असां ठाहियो नाहे, क़ुरान ॿुधायो आहे। फरमाए थो व रब्बुका यख़्लुक़ु मा यशाअ व यख्तार। सुना नबी ऐलान कर मुख्तारे कुल मर्ज़ी जो मालिक मां अल्लाह आया। मुंहिंजी मर्ज़ी आहे पुट पैदा कया, मुंहिंजी मर्ज़ी न्याणियूं पैदा कया। मुखां को पुछण वारो आहे ई कोन। मां मुख्तारे कुल मां अल्लाह आया। पर बिदअतन जो अक़ीदो आहे त मुख्तारे कुल अल्लाह भी आ, रसूल भी आ, वली भी आहे। मां जो तव्हां जो अक़ीदो आहे न त मुख्तारे कुल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। ऐं उन जे मुसले ते असां बीठा आहियूं। तव्हां जे मसलक मुताबिक असां बातिल आहियूं। पैगंबर जी ताकत भी आहे, पोइ असां खे हटाए नथो। या मञता सां हक़ ते आहियूं, या मञता सां हक़ ते आहियूं, या मञत तुंहिंजो अक़ीदो ग़लत आहे। उलमाए हक़ उलमाए देवबंद जो अक़ीदो सही आहे। मुख्तार कुल सिर्फ़ अल्लाह। मां जो या इहा ॻाल्हि तस्लीम कर। असां जी जमात हक़ जी जमात आहे। पैगंबर जे मर्ज़ी सां उते बीठा हूं, या वरी पंहिंजे अक़ीदे खे बदला तो तुझो अक़ीदो गलत आ। मुख्तार कुल पैगंबर पाक नाहे, मुख्तार कुल अल्लाह। या अक़ीदे ता हाथ खण, या असां जी तस्दीक करता सा हक़ जी जमात है। कंध हेठ करे बाहूं बदी चींदा ता केर पुजंदो। मां जो तो आज फैसलो ॾेई छॾियो आ। मल्लहुल मौला फलहुल कुल। जंहिंजो रब हामी हूंदो आ, कोई भी उन सां मुक़ाबलो न करे सघे। सलाह शरीफ तो मुसलमानों चरिया न थियो, पागल न थियो। कुरान पाक जी जेका आयत पढ़ी थम उनमें भी अल्लाह पाक इहो ई पैगाम थो ॾिए त सब कुछ अल्लाह जे हथ में आ, मखलूक जे हथ में कुछ भी न। फरमाए दो कुल हादी सबीली अदू इलल्लाह अला बसीरा अना व मन इत्तबानी सुबहानल्लाह व मा अना मिनल मुशरिकीन। फरमाए ओ मुझा पाक नबी मोहम्मद अरबी जी मुझा रब करीम। हुक्म अल्लाह जो आ, बयान मुझो पाक नबी थो करे। लिखल कुरान में आ। ओ जेको तस्लीम न थो करे वो अल्लाह जो भी इनकारिया, रसूलुल्लाह जो भी इनकारिया, कलामुल्लाह जो भी इनकारिया। जेको अल्लाह जो भी इनकारी हुजे, रसूलुल्लाह जो भी इनकारी हुजे, कलामुल्लाह जो भी इनकारी हुजे, मां उनके केड़ी गाल जे करे मुसलमान तस्लीम कया। जंहिंजे दिल में जरो भी ईमान हुंदो वो अल्लाह ही अल्लाह जे रसूल जे फरमान में जरे बराबर भी शक न कंदो। अचो कुरान बुधायाव। रब तो फरमाए सुना नबी ऐलान कर, दुनिया जे मुशरिकन के सदे करे हुकुम कर। पैगाम दीन मुझे तक हादी सबीली अदू इलल्लाह अना व मन इत्तबानी। फरमाए सुना नबी दुनिया जे मुशरिकन के, अबू जहल के, अबू लहब के, क़यामत ताईं उन जे पैरोकारन के पैगाम दे। तवा मन्यो अवां जी मर्जी, तवा न मन्यो अवां जी मर्जी। पर ओ दुनिया जा काफिरो, दुनिया जा मुशरिको, मुझो ऐं मुझे ताबेदारन जो मसलक है थव, मुझे ताबेदारन जो मज़हब है थव। तमाम मखलूक है अल्लाह जे तरफ सजा। मखलूक जो ताल्लुक मखलूक का खत्म करे, इनन जो ताल्लुक अल्लाह जी जात सा कायम कराया। इनन के जरूरत पवे, इनन के जरूरत पवे
औलाद की जरूरत पवे या बीमार हुजन का तकलीफ हुजन तो जालू वठी दरगाह ते रुलण की जरूरत न पवे जाते भी हुजन जड़ी चाहे ते हुजन जेड़े हाल में हुजन इनन सदन इनन जो कमा अरश वारो साईं तो फरमाए बुद्धि करे जी जी करे तवा जे मसले के हल करण मा अल्लाह जो सलाह शरीफ बहरहाल मुजादी दोस्तों मुसलमान भाईरो अर्ज पे कौम ताकीदो